पाकिस्तान मुस्लिम फंक्शनल जो वाकर कन्वेंशन इजलास करने में मुनक़द कयो वियो, जिनमें पाकिस्तान मुस्लिम फंक्शनल जे 7 कारकुननि ऐं हुर्जमात जे माण्हुनि शिरकत कई। उन मौके ते पाकिस्तान मुस्लिम फंक्शनल ज़िला खैरपुर जे सदर सैयद मारम अली शाह, जनरल सेक्रेटरी सैयद अकील हैदर शाह, तालुका सदर अख्तर हुसैन राजभर, GDMP डॉक्टर रफ़ीक अहमद बामर ख़िताब कंदे चयो त 11 सालनि में PP सिंध खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे ऐं फुरलुट जो राज क़ाइमु करे छॾियो आहे। नेब सिर्फ़ हिकु फ़र्द खे सोगो कोया हिननि खे सिंध जी ख़ुदमुख़्तारी ख़तरे में नज़र पई अचे। सिंध जा हुक्मरान पंहिंजी हुकूमत हूंदे उन ख़िलाफ़ एहतजाज पिया कनि। सिंध में फंक्शनल लीग GDA PP जी मुतबादिल आहे जेका सिंध खे तरक़ियारी ॾियणु चाहे थी। सिंध जा रोड रस्ता अस्पताल स्कूल तबाह थी विया आहिनि ऐं म्यूनिसिपल जा पैसा बि खाई विया आहिनि। हिननि चयो त कमनि जे आबादगारनि सां जेको हशर नशर कयो वियो उहो दुनिया ॾिठो। ग़रीब हारियुनि सां ज़ुल्म थी रहियो आहे। हाणे बारदानो आबादगारनि बजाए जालनि खे ॾिनो वेंदो। हिननि चयो त हाणे सिंध ते हुक्मरानी करण जा ख़्वाब ॾिसंदड़नि जा ख़्वाब चिकनाचूर कंदासीं ऐं ख़्वाब ॾिसंदड़ हाणे घरनि खां ॿाहिरि न निकिरी सघंदा। नेब पकड़े खेनि जेलनि में विझंदी। हिननि चयो त PP सिंध हुकूमत सिहत तालीम खे तबाह करे छॾियो आहे। सरकारी अस्पतालनि में दवाऊं पिण नथियूं मिलनि। जॾहिं त उन मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे कादिर चांग, अतर हुसैन लाशारी, मुनवर हुसैन चांग, मुजीब रहमान, प्यारो खान पोटो, अमीर हुसैन चांग, सिकलद चांग, ताजमुल शहर ऐं ॿियनि पिण ख़िताब कयो। अली चांग, सोच TV, फैज़गंज।